अस्सलाम वालेकुम नाज़रीन, संदर्जक न्यूज़ ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। तव्हां सां ॾखण मां ख़बर शेयर कंदा हलूं। ॾखण दरगाह हज़रत पीर मेहर शाह जीलानी जे गादी नशीन अॻूणी PP MPA एडवोकेट सैयद बचल शाह जीलानी जे जानशीन फर्ज़ंद सैयद हुसैन शाह जीलानी जा ॾखण में थईं बिरादरी जे मुख़्तलिफ़ ॻोठ मोहम्मद बचल थईं, पीर बख्श थईं, मियल खान थईं, अज़ीज़ुल्लाह थईं, ॾखण सिटी में थईं बिरादरी ऐं बखू सियाल में सूफ़ी फ़क़ीर अब्दुल मजीद सियाल ऐं मुरीदनि ॾे पहुतो, जिते मुख़्तलिफ़ ॻोठनि जे मुरीदनि जी सैयद हुसैन शाह जीलानी जे गुलनि जी वर्खा सां आजिया कई वई, जिते बैज मेहर शाह जीलानी ऐं सैयद हुसैन शाह जीलानी ज़िंदाबाद जा नारा लॻाया विया। ॻोठ मोहम्मद बचल थईं में फ़क़ीर मरहूम अली नवाज़ थईं जी औताक़ ते थईं बिरादरी जे ॿिनि धुरनि ग़ुलाम अब्बास थईं, अब्दुल मजीद थईं में थियल झेड़े बाबति सैयद हुसैन शाह जीलानी खे नदीम अली थईं आगाह कयो, जंहिं बाद सैयद हुसैन शाह जीलानी पंहिंजे मुरीदनि खे हिदायत कई त पाण में ठही वञो, जेकॾहिं किथे फ़ैसिले जूं ॻाल्हियूं रखियल आहिनि त उते फ़ैसिलो कयो, पाण में एतिरियूं नाराज़गियूं न कयो जो हिक ॿिए सां न ॻाल्हायो। अल्लाह पाक ठाह में राज़ी हूंदो आहे। ॻोठ मोहम्मद बचल थईं में सैयद हुसैन शाह जीलानी जे पहुचण खां पोइ मरहूम सैयद रोशन अली शाह जीलानी जी यादि में मुरीदनि पंहिंजी अखियुनि ऐं दिलि ते कंट्रोल न करे सघियो। सैयद रोशन शाह जीलानी जी मोहबत पिणु मुरीदनि खे रोआरे छॾियो। मरहूम सैयद रोशन शाह जीलानी जी आख़िरी वक़्तु मुरीदनि जी मोहबत बाबति सैयद हुसैन शाह जीलानी ॿुधायो त साईं रोशन शाह जीलानी असां सभिनी खे घुराए चयो त मुंहिंजे मुरीदनि जी पारत अथव, एतिरी मोहबत मुरीदनि सां कंदो हो। अॼु असां साईं मेहर शाह जीलानी ऐं साईं रोशन शाह जीलानी जी मोहबतनि खे क़ाइमु रखण लाइ मुरीदनि वटि निमाज़ पढ़णु, ज़कात ॾियणु, माउ पीउ जी ख़िदमत करणु, नियाणियुनि पुटनि खे सुठी तालीम ॾियणु ऐं हिक ॿिए सां ॿधी करण जे लाइ पिणु हिदायत करण लाइ पहुता आहियूं। सैयद हुसैन शाह जीलानी दुआ घुरी त अल्लाह पाक अवां खे उन्हनि ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए, जंहिं बाद सैयद हुसैन शाह जीलानी पंहिंजे मुरीदनि जे दर दर वञी अल्लाह पाक जी दरबार में मुरीदनि जी ख़ुशहाली ऐं भाईचारे लाइ दुआऊं कयूं। आख़िर में वेंदे निमाज़ पढ़ण जे लाइ ख़ासि हिदायत कई, जिते चारों तरफ़ सैयद मेहर शाह जीलानी वारे साईं जा नारा बैज मेहर शाह ड्रिब वारा गूंजजी विया। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sindhajraknews.com।